जो शान लिखा लिखी थो बयान कया चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया मिठे मुस्तफ़ा जा मिठा यार चारई मिठे मुस्तफ़ा जा मिठा यार चारई न थींदा हुआ धार दिल बर खचारई उन्हनि सां भला छो न नातो निभाया 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 चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया चैन सां असां जो दिली चाह आहे चैन सां असां जो दिली चाह आहे सहाबा वठाई सिधी राह आहे भला छो न तिन जी सना वेठो गाया मगाया चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया अबू बकर फारूक सहरा नबी जा ऐं उस्मा अली बई जाटा नबी जा अबू बकर फारूक सहरा नबी जा ऐं उस्मा अली बई जाटा नबी जा इहा ॻाल्हि ज़ाहिर करे थो ॿुधाया 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 चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया अचो मुस्लमानो चैन जा दीवानो लड़ो काफ़िरनि सां बुढ़ाई जवानो अचो मुस्लमानो चैन जा दीवानो लड़ो काफ़िरनि सां बुढ़ाई जवानो नथो काफ़िरनि में का जुर्रत ॾिसां मां चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे चैन जो शान लिखा सहाबा जो खादिम हे इरशाद आहे सहाबा जो खादिम हे इरशाद आहे सहाबा जो न कर थो पंवर सदाए लिखी शान चैनी जो ने क्यों वधाया वधाया चैन जो शान लिखा लिखी थो बयान कया सोहना थी यार चारे सोहना थी यार चारे
चैन जो शान लिखां लिखी थो बयान कयां सोहणा थिया रचा रही चैन जो शान लिखां।